जे मथे में एॾो सूर छो पियो आहे? लॻे थो राति कुझु घणो ई पी वियसि मां। अञा सुतो पियो आहीं? निंड जे खमारनि में मूंखे मथे में ॾाढो सूर पियो आहे। पुछो एतिरो पीतो हुई? तुंहिंजे हथनि जा ॾिनल जाम कीअं मोटायां हा? तूं त ज़िंदगी जो असल रंग ॾेखारियो आहे। नशनि में ख़बर ई न पई छा मां छा थी वियो। पर ही सभु न थियणु खपे हा। मां त बेहाल थी वई हुयसि, पर तूं त कंट्रोल करी हा। छॾ यार, पीअण खां पोइ किथे थी ख़बर पवे त छा गुनाह छा सवाब। नथा कंट्रोल करे सघो त पोइ एतिरो पीओ छो था? माण्हू एतिरो न चाढ़े जो चढ़ी वञे। चढ़ी किथे आ यार, तूं त सभु नशा ई लाहे छॾियो। शेरी, काफ़ी देर थी वई आहे, घर हलजे। सुम्ही रहो, सुबुह जो हलंदासीं अॻो पोइ। चरियो थियो आहीं छा? छा तोखे वाकई नशा चढ़ी विया आहिनि? आप ही इंतज़ार कंदी हूंदी। इहा तुंहिंजी भुल आहे मोना। असांजी सोसाइटी में केरु कंहिंजो इंतज़ारु नाहे कंदो। मुंहिंजी स्टेप मदर खे जेकरे तुंहिंजो एतिरो ई ख़्यालु हुजे हा न, त हेल ताईं हू अलाए केतिरियूं कॉल्स करे चुकी हुजे। कम ऑन यार, प्लीज हलूं घर। सुम्ही रहो, तोसां अञा सुबुह कचहरी करणी आहे। हक़ ते चवंदा आहिनि त ॼट ऐं फट ॿधो भलो आहे। तूं कल्चर्ड सोसाइटी जो थी करे बि पंहिंजी भेण खे बेरहमाना तरीक़े सां कुटियो आहे। तो इहो बि कोन सोचियो त मूंखे केतिरी तकलीफ़ थींदी। बाबा गैरत वारो सभु आदाब विसरी वेंदा आहिनि। ऐं सना त मौत पई करे। मां तोखां वधीक अॾो माण्हू आहियां। मुंहिंजी अॾाई खां चङा भला माण्हू पासो कंदा हुया, पर वक़्त ऐं उमिरि जे तक़ाज़ा खां पोइ मां पाण खे अहिड़नि हालतुनि खां पासे रखियो। मां बि मौत वांगुरु महिरबान ऐं नामहिरबान थी पवंदो हुउसि, ऐं माण्हू जीअण जी तमन्ना करणु विसारे वेहंदा हुया। पोइ छा कजे बाबा? अॼु या सुभाणे इहा ॻाल्हि खुली पवंदी। सुबुह थियण खां पोइ पहिरियों कमु तूं इहो कर, मूंखे इहो छोरो सोहेल ॻोल्हे ॾे जंहिं असांजे गिचीअ में हथु विधो आहे। मिली वेंदो। पोइ छा तव्हां ॿिन्ही खे परणाए छॾींदो? न, सना मुंहिंजो खून आहे। मां नीच खानदान में ॾियण जो तसवर बि नथो करे सघां। पर सना जो छा थींदो बाबा? हुनजी शादी त हर हाल में थियणी आहे। सना जी शादी थींदी, ज़रूर थींदी, अता मोहम्मद जो पुट शिराज सां। शिराज? हा, शिराज। जॾहिं मां तुंहिंजी शादी पे करायमि त अता मोहम्मद शिराज जे लाइ सना जो संग घुरियो हुयो, पर मां लवाए वियोमांसि ऐं चयोमांसि त सना अञा पढ़े पई। पोइ मूंखां ज़बरदस्ती वादो वरितई ऐं चयईं त सना मुंहिंजे घर में ईंदी, ॿिए हंधि न सोचजांइ। पर हू ॿई पीउ पुट पाण में ठहंदा ई कोन्हनि। पोइ शिराज हुनजी किथां ॻाल्हि मञीदो? शिराज जो पीउ बि मञीदो। बाबा जेको करणो अथव न ॾींहं ॿिनि में कयो, पाण वटि वक़्तु कोन्हे। पुट, मूंखे तुंहिंजो साथ खपे। मुंहिंजो साथ? मां त तव्हां सां गॾु आहियां हमेशा। मुंहिंजो मतिलबु आहे त अता या शिराज का हेंकी फेंकी कई त तोखे पंहिंजी जोइ खे पंहिंजनि पेकनि मोकिलणो पवंदो। पोइ असांखे बि हुनजी ज़रूरत नाहे। मूंखे तोते ते एतबार आहे, पर तुंहिंजे पुट शिराज ते बिल्कुलु भरोसो न आहे। अज़ीम खान, एक्चुअली शिराज जे नॉन सीरियस हुजण जे करे मां ऐसी ताईं तव्हां सां ॻाल्हि कोन कई। मूंखे इहो ख़ौफ़ हुयो त किथे तव्हां जवाबु न ॾियो, पर हाणे जॾहिं तव्हां पाण इहा ॻाल्हि क़बूल कई आहे त इनकार करण जो को जवाबु सम्झ में नथो अचे। हूअं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, मूं वटि शिराज जे रिश्तनि जा कई ऑप्शन हुया, पर मां कंहिंमें बि इंट्रस्ट कोन ॾेखारियो। इहा तव्हांजी महिरबानी आहे।
ऐं इन सां असांजी दोस्ती बि वधीक मज़बूत थींदी। पाण हिक ॿिए खां परते किथे आहियूं, बसि बिज़नेस एक्टिविटीज़ जे करे वक़्तु कोन पियो मिले, न त असांजियूं रातियूं त ॾाढी रंगीन गुज़रियूं न। ॿुधो, इहो अॼुकल्ह तूं सूफ़ी थी वई, इहा ॿी ॻाल्हि आहे, न त तूं बि पंहिंजे वसां कोन घटायो हो। बराबरि, उन ज़माने में पंहिंजो स्कोर तक़रीबन बराबरि हलंदो हो। अड़े यार, पाण स्कोर कोन ॻणींदा आहियूं। भला इहो ॿुधाए, तोखे पंहिंजो स्कोर यादि आहे? छॾ बदमाशी, तूं त जवान लॻो पियो आहीं, पर यार मां पोड़ो थी पियो आहियां। मियां, मर्द कॾहिं बि पोड़ो कोन थींदो आहे। अञा बि शीं मुड़ुस लॻो पियो आहीं। रिण मारे ॾे त जीअं माण्हुनि खे ख़बर पए त अज़ीम ख़ान अञा ज़िंदा आहे। रब साईं हयाती बख़्शे तव्हां ऐं असांखे, ज़िंदगी जूं रौनकूं क़ाइमु रहंदियूं। यार ॻाल्हियूं त खोड़ आहिनि, हाणे असुल मसइले ॾांहुं अचूं। मां त असां कमिटमेंट कई आहे, छा इहा काफ़ी न आहे? मां चाहियां थो त हिन हफ़्ते में सना ऐं शिराज जी शादी थी वञे। हा त थी वेंदी, कहिड़ो मसइलो आहे? डिले न थियणु घुरिजे। अज़ीम साहब, जॾहिं शादी करणी सादगी सां आहे त पोइ डिले छा जे लाइ कयूं? ऐं तव्हां बि त इहो ई था चयो न। जी जी, बस। आई एम सॉरी, मूंखे हिन ॻाल्हि जो अंदाज़ो ई कोन हो। आफ़ताब एतिरो एग्रेसिव निकिरंदो, हथनि मां ई निकिरी वेंदो। पहिरीं त मां हुनखे न पई ॿुधाइणु चाहियां, पर हुन मूंसां प्रॉमिस कयो, पर एतिरो गुस्सो, ओ माय गॉड। भाभी, इन में तव्हांजो को बि कसूर न आहे, मुंहिंजो मुक़दर ई ख़राबु आहे। मूंखे त सज़ा मिलणी सा मिली, पर वीचारे शिराज कहिड़ो ॾोह कयो जो मूं गुनाहगार सां हुनखे परणाए थो वञे। शिराज के मुझे भाउ थियण जी सज़ा थी मिले। मां नथी भायां त शिराज शादी जे लाइ राज़ी थींदो, छो त अम्मी नफ़ीसा पंहिंजी भेण मूना जी शादी शिराज सां कराइण थी चाहे। छा शिराज मूना में इंटरेस्टेड आहे? मां नथी सम्झां। मां बि शिराज खे अहिड़ो नथी सम्झां। शिराज कंहिं में बि इन्वॉल्व नथो थी सघे। मां शिराज खे चङी तरह सुञाणां थी। तोखे ख़बर आहे, शिराज जे इनकार करण ते अंकल अज़ीम आफ़ताब खे छा चयो आहे? मूं ते प्रेशर विझी शादीअ लाइ राज़ी करेसि, न त ॿी सूरत में मूंखे तलाक ॾेई हितां रवानो कंदो। ओह माय गॉड, इन में तव्हांजो कहिड़ो ॾोह आहे? मुंहिंजो ॾोह औलाद न पैदा करणु आहे। 2-3 भेरा अंकल खे ॿुधियो अथमि आफ़ताब खे चवंदे, पर अदा आफ़ताब त तव्हां सां घणो प्यार कंदो आहे, उहो कीअं राज़ी थींदो? ही मेल डोमिनेटेड सोसाइटी आहे। हिते औरत जी हैसियत सिर्फ़ ॿार पैदा करणु आहे। असांजी इन सोसाइटी में औरत पंहिंजे पाण खे कमज़ोर कंदी आहे। मर्द पंहिंजी ज़ाल खां परे थिए ऐं कंहिं ॿी औरत जो थी वञे, ऐं हुन में हमेशह औरत जो ई ॾोह हूंदो आहे। अच्छा, इहो आहे सुहेल।
पप्पा तव्हां यादि कयो वे थैंक्स शौक़ फरमाईंदे हूअं त ॿिया बि शौक़ु फरमाईंदो आहियां पर तव्हांजे साम्हूं इहा गुस्ताखी नथो करे सघां इहो एतिराम थो करी या मुंहिंजे ख़ौफ़ में ईअं कंदो आहे एहतराम में हिकिड़ो ख़ौफ़ शामिल हूंदो आहे औलाद पीउ जो एहतराम कंदो आहे ऐं पंहिंजी माउ सां प्यार कंदो आहे सम्झाए जंहिंसां प्यार कबो आहे उनजी केयर कबी आहे ऐं उन केयर खे माण्हू एहतराम सम्झंदा आहिनि न त हक़ीक़त इहा आहे त प्यार बज़ाते ख़ुदि एॾो वॾो जज़्बो आहे जो हर फॉर्मेलिटी खां बेनियाज़ हूंदो आहे ऐं एहतराम हिकु फॉर्मेलिटी आहे बॉस हुजे या घर जो वॾो उनजी नाराज़गी खां बचणो पवंदो आहे ऐं चाहींदे न चाहींदे बि उनजो एहतराम कबो आहे इन जो मतिलबु त तूं मूंसां प्यार कोन कंदो आहीं सिर्फ़ु एतिराम कंदो आहीं पप्पा मां तव्हां सां प्यार कंदो आहियां पर तव्हां चाहींदे बि मूंखे ख़ौफ़ में मुब्तला नथा करे सघो छो तोखे मुंहिंजो ख़ौफ़ कोन्हे इन करे जो मूंखे का लालच कोन्हे कहिड़ी लालच कीन जहिड़नि किन्हनि शयुनि जी मिसलन तुंहिंजे नज़र में दुनिया जूं ज़रूरत जूं कीन जहिड़ियूं शयूं किनियूं शयूं आहिनि ज़रूरत खां वधीक हर शइ गॾु करणु गंद करण जे बराबरि हूंदो आहे तबलीगी जमायत जे 40 ॾींहनि वारे चिले ते वियो आहीं छा बहरहाल मूं इहो पियो चवणु चाहियो त लालच ख़ौफ़ पैदा कंदी आहे ऐं ख़ौफ़ ख़ामख़ा जो एतिराम पर आऊं तव्हां सां दिलि जी गहराइनि सां प्यार कंदो आहियां तूं छा थी सम्झी त अता साहब शिराज खे छो घुरायो आहे का ख़बर कोन्हे आपी मां शिराज लॉन में वेठा हुयासीं त मुलाज़िम आयो ऐं चयईं त अता साहब शिराज खे घुरायो आहे मां अता खे सम्झां थी वो बिला वजह कंहिंखे नथो घुराए सघे छा थो थी सघे का बिज़नेस मीटिंग बि थी सघे थी नो अता साहब शिराज खे कॾहिं एॾी अहमियत कोन ॾींदो आहे जो ड्रिंक ते घुराए ऐं का मीटिंग करे मूंखे लॻे थो त का स्पेशल ॻाल्हि आहे अदा अता तव्हां सां ज़रूरु शेयर कंदो परेशान छो था थियो अता वॾो गहरो इंसान आहे कई ॻाल्हियूं मूंखां बाईपास कयूं अथसि पोइ मां खे बहाने सां ॿुधी चा न न अहिड़ी ग़लती न कजां अता साहब जी इजाज़त खां बग़ैर कोई बि माण्हू सिटिंग रूम ॾांहुं वञी नथो सघे तव्हां बि न हा मां बि न अता जा पंहिंजा ई क़ाइदा कानून आहिनि मूंखे अंदाज़ो त आहे त अंदरि कहिड़ी ॻाल्हि डिस्कस थी रही हूंदी कहिड़ी 2-3 दफ़ा तुंहिंजी ऐं शिराज जी शादीअ जे बारे में अता साहब सां डिस्कस कयो हुअमि मतां हुन बारे में का डिस्कस थींदी हुजे ओ प्लेजर फॉर मी ऑफ कोर्स बस सिर्फ शादीअ जे लाइ हा हुते मां मिठाई पाण घुराईंदसि तोसां इहा ॻाल्हि इन करे कयमि जो मां अज़ीम ख़ान वारनि सां कमिटमेंट करे छॾी आहे मुंहिंजी इजाज़त खां सवाइ तव्हां एॾो वॾो फ़ैसिलो कीअं करे वरितो मूंखां त पुछो आहे मूंखे भला कंहिंखां इजाज़त वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे तोखे ख़बर आहे न त मां पंहिंजा फ़ैसिला पाण कंदो आहियां ऐं हमेशह उहे फ़ैसिला सभिनी जी भलाई जे लाइ कंदो आहियां ऐं तूं त मुंहिंजो पंहिंजो पुटु आहीं औलाद जी यादि ॾियारण जी वॾी महिरबानी तव्हांजो औलाद न बि हुजां त पंहिंजे मिज़ाज जे ख़िलाफ़ का बि शइ क़बूल न कयां तोखां शायदि इहो विसरी वियो आहे त मां न ॿुधण जो आदी न आहियां पर इहा त डिक्टेटरशिप आहे तूं बदकलामी खां बाज़ न ईंदे मथे हफ़्ते शादी आहे को बि शोशा कोन थींदो सादगीअ सां निकाह करिणो आहे तूं पंहिंजी ज़रूरत जूं सभु शयूं हाउस मैनेजर खे ॿुधाए छॾिजांइ हू सभु तोखे अरेंज करे ॾींदो ऐं हा जेकॾहिं तोखे सना नथी वणे त तूं सना खां पोइ ॿी शादी बि करे सघीं थो तोखे का झल पल कान्हे का अंडरस्टैंड यू मे गो
आफ्ताब नालो अथव? हा मुंहिंजी पोयां अच। जे किथे आहे? जे ॾेई था हलो। कारी खणा? न प्याज़ा था हलो। हल। जे हाल आया थी। वेलकम मिस्टर आफ्ताब, वेलकम। जे हाँ जे अचण में का तकलीफ़ त न थी? न असां जेको पतो ॿुधायो एॾो ॾुखियो न हो। एहसान साहब जा असां ते वॾा एहसान आहिनि। हुकुम कर, छा करिणो आहे? राज़दारी शर्त आहे। जे जो उसूल आहे त पंहिंजे क्लाइंट खे कमु थियण खां पोइ विसारे छॾींदो आहे। न तो ॾिठो न मूं ॾिठो। ये छोकिरो ॾिस, मूंखे हर हाल में ज़िंदा खपे। ठीकु आहे, मिली वेंदो। तुंहिंजी मिठाई तोखे कम खां पोइ मिली वेंदी। ठीकु आहे, तो ते एतबार आहे। छोकिरे को ॾस पतो ॾे। सोहेल नालो अथसि। एड्रेस जी ख़बर न आहे मूंखे, बाक़ी इन भरिसां वारे मेडिकल कॉलेज में पढ़ंदो आहे। तव्हां गेट ते बि उनखे मार्क करे सघो था। ठीकु आहे, बेफ़िक्र थी वञ। ॾींहं ॿिनि में तोखे माण्हू मिली वेंदो ऐं तुंहिंजा पैसा तोखे मिली वेंदा, फिक्र न कर। रमू, इहो छोकिरो मुंहिंजी अखि में आहे। 2 ॾींहंनि खां पोइ इहो छोकिरो किथों बि मूंखे आणे मिली वेंदो। शिराज़ किथां गायब थी वियो आहे? अॼु ऑफिस बि न आयो ऐं न ई का फ़ोन कॉल। हींअर बि कॉल नथो अटेंड करे। अल्लाह ख़ैर करे, पहिरीं त ईअं कोन थियो आहे। अगरि ऑफिस न ईंदो आहे त फ़ोन कंदो आहे, राब्ते में रहंदो आहे। मां तोखे सॉरी न चवंदुसि, छो जो मूं तोसां को अहिड़ो वाइदो कयो ई न आहे। त पोइ ही सभु छा हुयो? तो मूंखे बि विस्की जी बोतल वांगुरु सम्झो, जंहिंजे ख़ाली थियण खां पोइ उनजी का वैल्यू न रहंदी आहे। तुंहिंजो वैल्यू आहे, छो न आहे तुंहिंजो वैल्यू? मोना, मां अता साहब जे ॾाढो मजबूर आहियां। असांजी फैमिली जा समूरा फ़ैसला उहो कंदो आहे, सिवाय असांजे पंहिंजे साह खणण जे। पर इहा त सरासर ज्यादती आहे। मूंखे तोसां शादी करण जे लाइ इस्लामाबाद मां घुरायो वियो ऐं पोइ तोसां दिली लगाव थियो। उन खां पोइ मूं पंहिंजे पाण खे तुंहिंजे हवाले करे छॾियो। छा सभु कुझु तोखे ॾियण खां पोइ बि मां हितां ख़ाली हथे हली वञा? ॾिस मोना, तूं सुठी छोकिरी आहीं, सुहिणी बि आहीं, मूंखे वणंदी बि आहीं। कहिड़े काफ़िर जी दिलि चवंदी जो तोखे पाण खां परे रखे? मुंहिंजी शादी जो फ़ैसिलो जंहिं उजलत में अता साहब कयो आहे, उनजी मूंखे का ख़बर न आहे। मूंखां पुछियो अथई मूंखां। जेको ओचितो मूंखे कापारी धक लॻो आहे न, मां बयानु नथो करे सघां। Asha's calling.
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।